अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो नाज़ न्यूज़ ऐं मां आहियां मोहम्मद अफ़ज़ल। नाज़रीन, तव्हांखे ख़बर ॾियूं था त काज़ी अहमद लॻ कचे जे ॻोठ इस्माइल भंड में मुबैना रोड हादसे सबबि फौत थी वियल पीरसन वली मोहम्मद भंड जे लाश खे दफनाइण वारे मामले ते पुटनि विच में ڇڪتاڻ लाश काज़ी अहमद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हिकु पुटनि जी धुर लाश जो पोस्ट मार्टम कराइण पिए चाहियो ऐं ॿिए पुटनि जी धुर हादसे सबबि फौत थियण बैदि लाश दफ़न करण पिए चाहियो। तकरार सबबि केतिरा ई कलाक लाश घर में पियल रहियो। फौतीअ जी हिकु धुर पुटनि जो हाजन भंड मथां लाश दफ़नाइण में रुकावटूं विझण जो इल्ज़ाम ॿियनि पुटनि पारां पीउ जे क़त्ल करण जो ख़र्च मातम कराइण जो मुतालबो कयो। वज़ीर भंड लाबश्क भंड अख्तर भंड नादर भंड असांजी मिल्कत जे करे असांजी मिल्कत सभु खाई विया असांखे ज़रो बि कोन ॾिनो अथनि। असांजी मिल्कत जिता पोइ टोटल लिखराए उन्हनि वरिती आहे अलाए सभु हुनजे पीउ सां उन जे करे असांखे मारियो अथनि असांजे पीउ खे। ऐं हितां नवाशाम कढी वरी कराची ताईं खयो भॻा पिया वञनि। असांखे थेला ॾेई उछलाए असांखे हलिया विया। असांजे हथ जो धका अलाए छा मारियो अथनि असांजे पीउ खे। असांखे इंसाफ़